नाज़रीन अवामी न्यूज़ में खबरों सिलसिलो जारी है। वक्तां के खैबर मां खबर ॾींदालु खैबर लग ॻोठ सुलेमान डायरी जे राहकुम इस्मात अजत खातून जो पंहिंजे पीउ जी ज़रई ज़मीन मायसो न मिलण ते पंहिंजे ॻोठ में एहतिजाज कंदे चयो आहे त बनी 4 एकड़ उन्हीं ते कब्ज़ो करे वेठा ने पिया खपाण जे लाइ इलाही आया ने इन्ही जे पुठियां 2 साल मूंखे हलंदे थिया आहिनि। हर एक ऑफिसर के मुरड़ियूं कयूं ने दाहूं कयूं ने त बाबा मूंखे पंहिंजो पीउ जी मिल्कत ॾियो। मुंहिंजे पीउ जी मिल्कत ईंदा वेंदा पिया खपाइनि ऐं धीउ आहियां पंहिंजे पीउ जी मिल्कत ई वारस मूंखे नथा ॾियो। 6 चकर आऊं वई आहियां घुरियो आहियां मूंसां वेहण लाइ सभु को तयारु थो थिए। मुंहिंजो हक़ु आहे मूंखे हक़ु पंहिंजो ज़रिए मिले त में DCएट वई आहियां ACएट वई आहियां को बि मुंहिंजो रवैयो नथो करे। आख़िर मुख्तियागार के चयो त में तपेदार गुलाम नबी मुझो रिकॉर्ड मथा बंद कराए आयो। बंद कराए 5 लाख रुपया वठी मुझो खातो हुनन के करे दिनो थस। घोड़ा घोड़ा करिया पई नसीर शाह पीर आहे वो मुसा वेहण ला धमकी पे दे उन्हीं के मुझे बाबा या बनी मुझे पी जिया इन्हीं बनी मां तू निकरी वई उन्हीं कोन निकतो मंजूर सहतवा इन्हीं बनी में जी उन्हीं के मुँह चयो ओहे कोन ता निकरन धमकियूं ता दी। नवाज आहे राजड़ उन्हीं जी भेण आहे इसाक जे घर में उहा उन्हीं सां ॿधल आहे पीर सां छो पीर जे पीउ जी मिल्कत कोन्हे मुंहिंजे पीउ जी मिल्कत आहे। पाण खपायो गाॾियूं था वठनि ऐं गाॾियूं वठणु कोन ॾींदीसां मूंखे पंहिंजो हक़ु खपे। हिकिड़ो चकर बनी मूंखां फुरियऊं ॿियो चकर बनी मूंखां फुरियऊं हाणे मूंखे ॾिनो छा थनि जी आऊं खावां पिया। मुंहिंजा बि बच्चा आहिनि मूंखे बि बच्चा पालणा आहिनि मुंहिंजो हक़ु आहे मूंखे हक़ु हुकूमत वठी ॾे। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।